जेल सुधारन बाबत चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज अली शाह वफाकी महतसब सैयद ताहिर शहबाज की सदारत हेठ इजलास थियो आहे। इजलास में सूबे जी जेलुनि में सुधारन बाबत आगाही ॾिनी वई। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत सूबे जी जेलुनि में सुधार आणे रही आहे, जंहिं तहत ओवरसाइट कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। हुन जो त ओवरसाइट कमेटियुनि में अदलिया, सिविल सोसाइटी, तालीम ऐं सिहत जे माहिरनि खे शामिल कयो वियो आहे। सूबे जे 23 जेलनि में प्रिज़न इंफॉर्मेशन मैनेजमेंट सिस्टम जुलाई खां शुरू कयो वेंदो। इजलास खे आगाही ॾिनी वई त सूबे में कैदियुनि जी वैक्सीनेशन 3 महीननि अंदरि मुकमल कई वेंदी। हिन वक़्त ताईं 4350 कैदियुनि ऐं 1222 अमले जी वैक्सीनेशन मुकमल कई वई आहे। नई ईंदड़ हर कैदी जी कोरोना वायरस जी टेस्ट कई वञे थी। ब्रीफिंग में चयो वियो त नवां जेल ठाहिण लाइ लैंड यूटिलाइज़ेशन खाते खे ज़मीन लाइ लिखियो वियो आहे। सूबे जी मौजूदा जेलुनि जी मरम्मत लाइ बजट में 1 अरब रुपया रखिया विया आहिनि। चीफ सेक्रेटरी सिंध वफाकी महतसब खे आगाही ॾिनी त ठटे में हाई सिक्योरिटी जेल ठाहियो वेंदो। वफाकी महतसब सैयद ताहिर शहबाज सिंध जे जेल सुधारनि जी तारीफ़ कई।